नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त इस्लामाबाद में वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि आइलैंड अथॉरिटी ऐं रायवी अर्बन डेवलपमेंट अथॉरिटी जे वर्किंग ग्रुप जो इजलास थियो है। बेटन ते नवां शहर अॾण वारे मनसूबनि सां रोज़गार जा नवां मौक़ा पैदा थींदा। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त बेटन ते नवां शहर अॾण वारा मनसूबा मक़ामी सनअतनि जी तरक़ी जो सबबु बणंदा। वॾो मनसूबनि सां मैशियत ऐं आम माण्हुनि जी ज़िंदगी ते मुस्बत असर पवंदो। बेटन ते शहर ग्रीन सिटी जे असूलनि मुताबिक ठाहिया वेंदा। इजलास में सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल ऐं चीफ सेक्रेटरी पंजाब जवाद रफ़ीक जी वीडियो लिंक के जरिए शिरकत कई है। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त इस्लामाबाद में वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि आइलैंड अथॉरिटी ऐं रायवी अर्बन डेवलपमेंट अथॉरिटी जे वर्किंग ग्रुप जो इजलास थियो है। बेटन ते नवां शहर अॾण वारे मनसूबनि सां रोज़गार जा नवां मौक़ा पैदा थींदा। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त बेटन ते नवां शहर अॾण वारा मनसूबा मक़ामी सनअतनि जी तरक़ी जो सबबु बणंदा। वॾो मनसूबनि सां मैशियत ऐं आम माण्हुनि जी ज़िंदगी ते मुस्बत असर पवंदो। बेटन ते शहर ग्रीन सिटी जे असूलनि मुताबिक ठाहिया वेंदा। इजलास में सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल ऐं चीफ सेक्रेटरी पंजाब जवाद रफ़ीक जी वीडियो लिंक के जरिए शिरकत कई है।